अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। यूसी मुराद मेमून ते नामज़द वाइस चेयरमैन सलमान अब्दुल्ला मुराद, बलोच चेयरमैन सलीम मेमून, वार्ड काउंसलर करीम बख्श बिरोही समेत मलीर ज़िले में पाकिस्तान पीपल्स पार्टी की कामयाबी ते जामोट हाउस मेमून गोठ ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध जे नायब सदर मोहम्मद मूसा जामोट ऐं जामोट बिरादरी पारां खुशी में जश्न जो प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंमें मेज़बान मोहम्मद मूसा जामोट, असलम जामोट, डॉक्टर अनवर जामोट पीपल्स पार्टी के कामयाब उम्मीदवार के फतह जो मुबारकूं ॾींदे अजरक जा तोहफ़ा पेश किया विया। मोहम्मद मूसा जामोट चयो त पीपल्स पार्टी असांजे इतादी जमायत आहे ऐं मलीर में पीपल्स पार्टी जी शानदार फातह ते खेनि मुबारकूं ॾींदे उमेद तो कयां त हू मलीर जे माण्हुनि जा बुनियादी मसला हल करण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी। नई चूंडियल बॉडी में चेयरमैन सलीम मेमून पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि जी कामयाबी ते मलीर वासियुनि जो शुक्रिया अदा कंदे चयो त मलीर पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। मुखालिफ़ फ़क़ति इलेक्शन जे वक़्ति अवाम के गुमराह करण की कोशिश कंदा आहिनि, मगर मलीर जी बाशऊर अवाम खेनि हर भेरे रद्द कयो आहे। उन मौके ते सलमान मेमून, कमरजान बलोच, अली मोहम्मद मेमून ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।